नाज़रीन, गढ़ी हसन में क़ौमी अवामी तहरीक पारां क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह लतीफ़ अली जो जे सॾ ते सिंध में सरदारी ऐं जागीरदारी सिस्टम नामंजूर जे ॾिनल एहतजाज जे सॾ बाद अॼु गढ़ी हसन में भी क़ौमी अवामी तहरीक पारां अॻवाननि ऐं कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उहे हिन वक़्तु प्रेस क्लब अॻियां मौजूदु आहिनि ऐं नारेबाज़ी करे रहिया आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल करियूं त उहे वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। असांजा ॾाॾा छा परॾाॾा पीउ सभु वॾेरकी निज़ाम में फाथल हुया, उन्हनि जे ज़ंजीरनि में जकड़ियल हुया ऐं असांजा वॾा ऐं असां पाण वॾेरनि जे दर दर ते डेली वञी हाज़ुरी भरे सलामी पेश करे हर कमकार जी आगाही वॾेरनि खे ॾींदा रहियासीं। पर वॾेरनि असांखे उहो ई बदिलो ॾिनो जो असांखे सरेआम बीह करे गोलियूं हयूं वयूं। असांजे बहादुर नौजवाननि खे गोलियुनि जो काज बणायो वियो। अॼु सिंध में सॼे सिंध में पूरो शहूर अची चुको आहे। उहे सरदार, उहे ज़ालिम वॾेरा जागीरदार हाणे पंहिंजूं अखियूं पटिन, पंहिंजो दिमाग़ खोलनि त सिंध सॼो शहूर में अची वियो ऐं असां पंहिंजो हक़ वठण जे लाइ सभु सिंधी उथिया आहियूं, सुजाग थिया आहियूं। क़ौमी अवामी तारीख़ हर घड़ी हर पल उन सिंधी नौजवाननि सां गॾु आहे ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण जे लाइ गॾु आहे ऐं उन्हनि सां कुल्हो कुल्हे सां मिलाइण करे पंहिंजो हुकूक वठण जे लाइ गॾु आहे। असांखे जेको जागीरदारी हे सरदारी निज़ाम आहे इहो वधि में वधि मुल्क खे तबाह कयो आहे। इहो असांखे नामंज़ूर आहे। ही वॾेरा ही सरदार जेको चाहिनि था ग़रीब पढ़ण बि कोन, ग़रीबनि खे यानी सरेआम क़त्ल कयो वेंदो आहे। ही इंसाफ़ न आहे। असांजो मतिलबु आहे त वधि में वधि ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। हे चाहिनि था त ग़रीब पढ़े बि न, ग़रीब जो ॿारु पढ़ियो त उन्हनि खे इहो सुवालु कंदो जेको सिंध में ज़ुल्म कंदड़ थियण न ॾींदो। हे चवनि था ग़रीब जे अॻिते कोन अचे, ग़रीबनि सां वधि में वधि यानी उनखे गोलियुनि जा खाज कयो वञनि था। काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। इल्ताफ़ जेको हाफ़िज़ इल्ताफ़ हिन ताईं गुम आहे, उन जो कंहिं पुछा बि कोन कयो आहे। ॿिया काफ़ी अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। हिननि जे ख़िलाफ़ु उथण वारो आहे बि केरु न। असां अॼु क़ौमी अवामी तहरीक जे तरफ़ां उथिया आहियूं। हर सिंध में जिते किथे एहतजाज थी रहिया आहिनि। नाज़िम जोखियो खे क़त्ल कयो वियो आहे, उन सां इंसाफ़ नाहे थियो। फ़ाहमीदा सियाल खे क़त्ल कयो वियो, इंसाफ़ उन सां नाहे थियो। कंहिं पुछा बि हिन टाइम कोन कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां जेको आहे पुरअमन हिकिड़ो एहतजाजी रैली कढियो आहे ऐं उन्हनि कुवतनि खे ऐं उन्हनि ज़ालिमनि ऐं जागीरदारनि ऐं उन्हनि वॾेरनि खे ऐं उन्हनि ज़ालिम जेके सरदारनि खे असां ॿुधाइण था चाहियूं त तव्हांजो जेको दबदबो हाणे न हलंदो ऐं तव्हां जेके ज़ुल्म जा जेके तव्हां पहाड़ किराया आहिनि उहे हाणे असां ईअं करणु तव्हांखे न ॾींदासीं। असां हे जेको असां रैली कढियो आहे, ही गढ़ी हसन जेको शहर आहे सिंध बलूचिस्तान जे दंग ते आहे ऐं इंशाअल्लाह ऐं जेको हिन बॉर्डर ते ई असां इन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हांजो ज़ुल्म, तव्हांजो ही दहशतगर्दी, ही गुंडागर्दी जे ज़रिए तव्हां जेके माण्हू माराए रहिया आहियो, जेके माण्हुनि खे तव्हां अगवा करे रहिया आहियो ऐं जेके तालीमनि में जेके असांजूं नियाणियूं जेके तालीम पिराइनि था उन्हनि में बि डायरेक्ट इन्हनि जो ई हथु आहे। असां आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो था कयूं त सिंध में जागीरदारी निज़ाम खे ख़तमु कयो वञे ऐं जेके वॾेरकी निज़ाम खे बि ख़तमु कयो वञे ऐं वॾेरा सरदार जागीरदार असांखे ॾाॾनि परॾाॾनि खां वठी जेके आहिनि असांखे पंहिंजे ग़ुलाम बणाईंदा आया ऐं असां हाणे उन्हनि जा ग़ुलाम न थींदासीं। असां आज़ादु आहियूं। जी, अवां एहतजाज में शरीक क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि ऐं कारकुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त सिंध में सरदारी निज़ाम, भोतारकी निज़ाम जेके आहे त सिंध वासियुनि लाइ नासूर बणिजी चुको आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे त सिंध जे मज़लूमनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसायो पियो वञे ऐं हिननि जो चवणु आहे त क़ौमी अवामी तहरीक पारां जेको सरदारनि, भोतारनि ऐं जेको वॾेरकी निज़ाम आहे उन ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कयो वियो आहे ऐं सिंध में जेके आहे त सरदारी निज़ाम जो ख़ात्मो करे दम ॾींदासीं। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।